अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबर शामिल कंदासीं पिरालो खां। जी नाज़रीन, पिरालो अक्सा मस्जिद भरसा मोटरसाइकिल ऐं लोडर में टक्कर, नतीजे में पीरसन हाजी वज़ीर अली सख्त ज़ख्मी, अस्पताल मुंतकिल। पिरालो अक्सा मस्जिद भरसा मोटरसाइकिल ऐं लोडर में टक्कर थी पियो, जंहिं नतीजे में ॻोठ अलावदा बुर्दी जो रहवासी पीरसन हाजी वज़ीर अली बुर्दी सख्त ज़ख्मी, गणती जोगी हालत में वारसन ज़ख्मी खे अस्पताल पहुचायो। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं पिरालो अक्सा मस्जिद भरसा मोटरसाइकिल ऐं लोडर में टक्कर, नतीजे में पीरसन हाजी वज़ीर अली सख्त ज़ख्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो। पिरालो अक्सा मस्जिद भरसा मोटरसाइकिल ऐं लोडर में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ अलावदा बुर्दी जो पीरसन रहवासी हाजी वज़ीर अली बुर्दी सख्त ज़ख्मी, गणती जोगी हालत में वारसन खे अस्पताल पहुचायो। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंगी, पाकिस्तान न्यूज़ TV पिरालो।